मीरपुर ख़ास में रिपोर्ट कर रहा शहबाज अली लगारी। नबी सर पाकिस्तान लोरी कौमी इत्तेहाद पारा ईरान खिलाफ हमले की मज़म्मत एहतजाजी मुज़ाहरा। पाकिस्तान लोरी कौमी इत्तेहाद मरकज़ी सरवान मीर हुसैन लोरी शिया उलमा कराम ऐं शहरुनि सां गॾिजी पाकिस्तान लोरी कौमी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ख़िलाफ़ कयल हमले की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। उन मौक़े ते मुनक़िद कयल एहतजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे मीर हुसैन लोरी चयो त ईरान ते हमला आलमी अमन लाइ संगीन ख़तरो आहिनि ऐं इंसानी हक़नि जी खलियल भनकड़ी जे बराबरि आहिनि। इन वधीक चयो त पाकिस्तान जी अवाम ईरान सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थी ऐं हमले सबबि थियल जानी नुक़सान ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार करे थी। एहतजाज दौरान शिया उलमा कराम ऐं शहरुनि ईरान जी अवाम ऐं क़यादत ख़ासि तौर ते आयतुल्ला अली ख़ामनाई सां हमदर्दी जो इज़हार कयो। मुज़ाहिरीन अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त आलमी बिरादरी फ़ौरी तौर ते मुदाख़लत करे ऐं ईरान ख़िलाफ़ जारियत बंदि कराए। मुज़ाहिरीन जो चवणो त जेकॾहिं आलमी इदारा ख़ामोश रहिया त ख़िते में हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। तंहिं करे अमन इंसाफ़ ऐं मुल्की ख़ुदमुख़्तियारी जो एहतराम यक़ीनी बणायो वञे।